क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 28 एक्सरसाइज नंबर 1.6 मश्क 1.6 पार्ट 4 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो पोएं सबक में असां एक्सरसाइज नंबर 1.6 जा पहिरियां 2 सुवाल हल करे आया आहियूं। हिन सबक में असां 3 नंबर सुवाल हल कंदासीं। If z1 is equal to minus 4 plus 6 iota and z2 is equal to 2 whole 1 upon 2 minus 2 iota, then verify that. हाणे चए पियो त असां वटि z1 जी ही वैल्यू आहे ऐं z2 जी जेका वैल्यू आहे उहा ही आहे। ठीकु आहे, त पोइ हाणे असांखे छा करिणो आहे त पहिरियों नंबर पार्ट आहे उहो वेरीफाई करिणो आहे। ॿियो नंबर पार्ट, हाणे जेको पहिरियों नंबर पार्ट आहे हिन में तव्हां छा कंदव त z1 ऐं z2 खे जोड़ करे पोइ तव्हां हुनजो कॉन्जुगेट लहंदव। पोइ इहो छाजे बराबरि थींदो, z1 जो कॉन्जुगेट कंदव पोइ उन में ऐं z2 जो कॉन्जुगेट लही करे पोइ उन्हनि खे जोड़ करे छॾींदो। सही आहे, त पोइ हाणे मां जेको आहे ॿियो नंबर पार्ट थो हल कयां। उन जे लाइ मूं छा कयो, सभ खां पहिरियां त z1 जी जेका वैल्यू हुई छा हुई -4 + 6 आयोटा, इन खे ऑर्डर्ड पेयर में लिखियो। इहो छाजे बराबरि थी वियो -4, 6। ऐं z2 जी जेका वैल्यू आहे उन खे मूं ऑर्डर्ड पेयर में लिखियो। इहो छाजे बराबरि थी वई, या बराबरि थी वई 5/2 -2। बारो हाणे जेकॾहिं तव्हां सोचो त 5/2 किथां आयो, हाणे हिते आहे जेको असांखे गिदड़ अणपुर मिलियल आहे, जेको मिक्स्ड फ्रैक्शन आहे, असां उन खे आम अणपुर में मटायो त ॿ खां 4 ऐं उन में हिकु ॼणो जोड़ कयोसीं, थी वियो 5/2। हाणे असां ॿियो नंबर पार्ट खयूं था, उहो आहे त z1 - z2 कॉन्जुगेट इज़ इक्वल टू z1 कॉन्जुगेट - z2 कॉन्जुगेट। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिन खे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कयूं था। हाणे सभ खां पहिरियां असां लिखंदासीं त बाय टेकिंग left hand side which is equal to z1 minus z2 bar। हाणे असां छा कंदासीं, सभ खां पहिरियां z1 मां -z2 करे वेंदासीं। त पोइ असां इहो लिखी वेंदासीं, हिते लिखंदासीं त z1 minus z2 इज़ इक्वल टू, पोइ राइट साइड इन जी वैल्यूज़ रखी वेंदासीं। त z1 जी वैल्यू आहे -4, 6 लिखंदासीं, माइनस ऐं z2 जी जेका वैल्यू आहे 5/2, -2। हाणे आमतौर ते जीअं तव्हांखे मां सेखारे चुको आहियां कॉम्प्लेक्स नंबर जी जेका सब्ट्रैक्शन कीअं थींदी आहे, त असां उन जे थ्रू असां हल कंदासीं। छा कंदा आहियूं, रियल पार्ट मां रियल पार्ट माइनस कंदासीं ऐं इमेजनरी पार्ट मां इमेजनरी पार्ट माइनस कंदासीं। त अचो त हाणे असां हिन खे फर्दर सॉल्व कयूं। हाणे इहो बराबरि थी वेंदो हिते त -4 - 5/2, हिते ईंदासीं कामा, पोइ लिखंदासीं 6 - -2। अहिड़े तरीक़े सां ऐं असां हिते हिन खे लिखी सघूं था -4 खे 4/1। जॾहिं अपान में कुझु न आहे हूंदो त असां 1 कंसीडर कंदा आहियूं। हाणे असां छा कंदासीं, लिखंदासीं त z1 - z2 इज़ इक्वल टू, हाणे हिते हिन जी असां छा लहंदासीं, एलसीएम लहंदासीं हिन पार्ट जी। त हिन जी एलसीएम घणी बीहंदी, हिन जी एलसीएम बीहंदी 2। हाणे 2 ते टेबल 1 जी घणा दफ़ा वेंदी, 2 दफ़ा। सही आहे, त पोइ असां 2 खे -4 सां ज़रब कंदासीं, हिते छा थींदो, हिते थींदो -8। साॻे तरीक़े सां असां माइनस जी साइन हिते ॾेई वेंदासीं। 2 जी टेबल 2 ते 1 दफ़ा वई, 1 5 5 थी वियो। जॾहिं असां हिन साइड ईंदासीं त माइनस इंटू माइनस थी वियो प्लस, हिते थींदो 6 + 2, 6 + 2। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिन खे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं, -5 ऐं -8 खे जॾहिं सिंप्लीफाई कंदासीं, असां वटि छा थींदो, इहो थींदो -13/2। हिते थी वियो -13/2 ऐं हिन साइड असां वटि छा थींदो, इहो थींदो 8। हाणे जॾहिं असां हिन खे लिखंदासीं a + i वारे नमूने सां, थींदो z1 - z2 इज़ इक्वल टू -13/2 + 8 आयोटा। हाणे असांजो जॾहिं कॉन्जुगेट लहंदासीं z1 - z2 जो छाजे बराबरि थींदो, असांजो कॉन्जुगेट लहंदासीं, ॾिसो छाजे बराबरि थो बीहे, इहो बीहंदो -13/2 + 8 आयोटा। त हाणे हिन जे मथां बार ॾेई वेंदासीं, पोइ हाणे इहो छाजे बराबरि बीहंदो, इहो बराबरि बीहंदो त z1 - z2 बार इज़ इक्वल टू -13/2 - 8 आयोटा। हाणे असां जेको आहे न लेफ्ट साइड सॉल्व करे वियासीं, उनजो जेको जवाबु आयो उहो आयो -13/2 - 8 आयोटा।
हाणे जेको आहे जेका ही साइड राइट साइड मां हिते जगह कान्हे का अॻी स्लाइड ते इनखे हल थो कयां वारो। हाणे असां राइट हैंड साइड खणंदासीं, उहा छा आहे, उहा बराबरि आहे, लिखंदासीं हिते त राइट हैंड साइड इज़ इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ Z1 माइनस कॉन्जुगेट ऑफ Z2। हाणे हिते पहिरियां असां Z1 जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं, पोइ Z2 जो। त हिते छा थींदो, Z1 जो कॉन्जुगेट लिखंदासीं, Z1 इज़ इक्वल टू Z1 जी जेका वैल्यू आहे उहा छा आहे, Z1 जी वैल्यू आहे -4 + 6 आयोटा। त Z1 जो कॉन्जुगेट वञी थींदो इज़ इक्वल टू -4 + 6 आयोटा। हाणे असां हिते बार ॾींदासीं, पोइ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त Z1 बार इज़ इक्वल टू -4 - 6 आयोटा। अहिड़े तरीक़े सां हाणे असां Z2 जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं। Z2 छाजे बराबरि आहे, Z2 बराबरि आहे 5/2 - 2 आयोटा। Z2 कॉन्जुगेट इज़ इक्वल टू 5/2 - 2 आयोटा। हिते बार ॾेई ईंदासीं, पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो Z2 कॉन्जुगेट इज़ इक्वल टू, हाणे लिखंदासीं 5/2 + 2 आयोटा। हाणे तव्हां सिखी आया हो त कहिड़े तरीक़े सां जेको आहे कॉन्जुगेट मालूम कबो आहे, हीअ ईंदो थियो कॉन्जुगेट। हाणे असां छा कंदासीं त Z1 मां माइनस कंदासीं Z2, पोइ हिते लिखंदासीं त Z1 कॉन्जुगेट माइनस Z2। Z1 कॉन्जुगेट जी वैल्यू फाइंड आउट करे आया आहियूं, उहा ही पई आहे असां वटि, ठीकु आहे। ऐं Z2 जेको कॉन्जुगेट आहे उन जी वैल्यू फाइंड आउट करे आया आहियूं, ऐं उहा ही आहे। हाणे जस्ट असां इन जी जेकी वैल्यूज़ में पुट करे ईंदासीं। हाणे फर्दर ही छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त -4, -6 -5/2, 2। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छाजे बराबरि थींदो ही। हाणे जेके मां वैल्यूज़ पुट करे ऑर्डर्ड पेयर में, हाणे हिनखे जॾहिं मां सिंप्लीफाई कंदुसि रियल पार्ट मां इमेजिनरी पार्ट मां, त इहो हाणे हिन जे बराबरि थींदो। लिखंदासीं हिते -4 -5/2, जेका मां हिते लिखंदासीं -6 -2। अहिड़े तरीक़े सां हाणे असां जॾहिं हिते छा कंदासीं, कुझु न अथसि हेठां, त पोइ हिते 1 ॾेई ईंदासीं, लिखंदासीं -4/1। हाणे हिन जी हिते असां एलसीएम छॾींदासीं, त छा थींदी एलसीएम, हिते थींदी 2। त 1 जी टेबल 2 ते 2 टाइम त -8, हीअ माइनस फार्मूला वारी। 2 जी टेबल 2 ते 1 टाइम वई, 2 जी टेबल 2 ते 1 टाइम वई, त 1 × 5 = 5। हिते छा थी वियो, 5 थी वियो। हिते ईंदासीं कामा, 6 मां -2 कट कंदासीं, वरी जवाबु अची वेंदो 8। जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं त -5, 8 मां -5 वियो, वरी हिते थींदो -13/2। त हिते छा थींदो, हिते थींदो त -13/2, हिते थी वियो कामा -8। हाणे असां हिनखे लिखी सघूं था त -13/2 - 8 आयोटा। हीअ छा थी, Z1 कॉन्जुगेट -Z2 कॉन्जुगेट जी वैल्यू। त हाणे हिते ॾिसो त असां वटि लेफ्ट हैंड साइड जेका आहे उहा छा थी, -13/2 - 8 आयोटा। ऐं असां वटि जेका राइट हैंड साइड बीठी त उहा छा थी, उहा थी -13/2 - 8 आयोटा। हाणे असां चई सघूं था हिते त लेफ्ट हैंड साइड इज़ इक्वल टू राइट हैंड साइड, हेंस वेरीफाइड। हाणे पहिरियों नंबर पार्ट असांजो सॉल्व थी वियो। ॿारहों हाणे असां वटि चोथों नंबर सुवाल आहे त Z1 जी वैल्यू आहे 1 + आयोटा ऐं Z2 जी वैल्यू आहे 1 - आयोटा। त साबित करियो। हाणे पहिरियों नंबर जेको पार्ट आहे उहो तव्हां पंहिंजो पाण कजो, ऐं ॿियो नंबर पार्ट मां हिते हल थो कयां। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त Z1 / Z2, पोइ असां हिन जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं, इहो बराबरि थींदो Z1 कॉन्जुगेट / Z2 कॉन्जुगेट। हाणे हिन में असां छा कंदासीं, पहिरियां ॿिनि कॉम्प्लेक्स नंबर यानी Z1 खे Z2 सां डिवाइड करे पोइ हुन जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं, पोइ इहो बराबरि थी वेंदो त Z1 जो कॉन्जुगेट मालूम करे पोइ असां उन खे डिवाइड कंदासीं Z2 जो कॉन्जुगेट मालूम करे उन सां। सही आहे। पोइ असां छा कयोसीं, लिखियोसीं सभ खां पहिरियां सॉल्यूशन खां पोइ लिखियोसीं बाय टेकिंग लेफ्ट हैंड साइड। हाणे ही लेफ्ट हैंड साइड अथसि ऐं ही जेका आहे उहा राइट हैंड साइड आहे। त पोइ असां हिते पहिरियां लेफ्ट हैंड साइड खईंसीं,
उहा इहा आहे। त पोइ हाणे असां पहिरियां छा कंदासीं, वंड छॾाईंदासीं। त पोइ हाणे हिते लिखी वेंदासीं त Z1 डिवाइडेड बाय Z2। हाणे जस्ट असां इन में वैल्यूज़ पुट करे वेंदासीं। Z1 जी वैल्यू आहे 1 प्लस आयोटा, Z2 जी वैल्यू आहे 1 माइनस आयोटा। हाणे कीअं वंड छॾाइबी आहे हिनजी, अचो त हाणे असां हिनजी वंड छॾायूं। असां सिखी विया आहियूं त असां छा कंदासीं, Z1 डिवाइडेड बाय Z2 विच इज़ इक्वल टू 1 प्लस आयोटा डिवाइडेड बाय 1 माइनस आयोटा इनटू। हाणे हिते छा कंदासीं, जॾहिं असां वटि छेद में कॉम्प्लेक्स नंबर हूंदो आहे उन जी कांजुगेट लहणी पवंदी आहे असांखे। पोइ उनजो कांजुगेट लही करे उन सां ज़रब ऐं वंड करे वेंदासीं। पोइ 1 माइनस आयोटा जो कांजुगेट छा बीहंदो, 1 प्लस आयोटा, छाकाणि त इमेजिनरी पार्ट जी साइन चेंज करणी पवंदी आहे असांखे। पोइ असां लिखंदासीं त 1 प्लस आयोटा डिवाइडेड बाय 1 प्लस आयोटा। हाणे हिते छा थींदो त इन मथियनि खे पाण में ज़रब करे वेंदासीं ऐं हेठियुनि खे पंहिंजो पाण में हिते ज़रब करे वेंदासीं। हाणे असां हिनखे फर्दर लिखी सघूं था, कीअं असां हिनखे लिखी सघूं था त 1 प्लस आयोटा इंटू 1 प्लस आयोटा डिवाइडेड बाय 1 माइनस आयोटा इंटू 1 प्लस आयोटा। हाणे अलजबरा जे अंदरि हिते फार्मूलो इस्तेमालु थींदो आहे। जॾहिं असां वटि छा हुजे, जॾहिं असां वटि हूंदो आहे या हिते चवंदासीं असीं ॼाणूं था त a प्लस बी इंटू ए प्लस बी, इहो छाजे बराबरि थींदो आहे, इहो बराबरि थींदो आहे ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। पोइ हीउ फार्मूलो तव्हां यादि करे छॾिजो, लिखी छॾिजो, मां वरी मिटाए छॾींदुसि। ऐं जॾहिं असां वटि ए माइनस बी ऐं ए प्लस बी हूंदो आहे त पोइ इहो छाजे बराबरि थींदो आहे, इहो बराबरि थींदो आहे असां वटि हिते लिखंदासीं त ए प्लस बी इंटू ए माइनस बी हूंदो आहे त असां वटि थींदो आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। हाणे अपान जी जेको मथी साइड आहे उते ही फार्मूला पियो इस्तेमालु थिएव हिते, ठीकु आहे। ऐं अपान जी हेठी साइड हिते कहिड़ो फार्मूला पियो इस्तेमालु थिए, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जो। हाणे ए बराबरि आहे 1 ऐं बी बराबरि आहे आयोटा। हिते हेठि बि अथव ए बराबरि आहे 1 ऐं बी बराबरि आहे आयोटा, सही आहे। हाणे जस्ट असां वैल्यूज़ पुट करे वेंदासीं। पोइ हाणे छा थींदो, हाणे हिते थींदो त Z1 डिवाइडेड बाय Z2 इज़ इक्वल टू ए स्क्वायर, त हिते वैल्यू छा थींदो त 1 जो स्क्वायर प्लस 2 ए बी, ए जी जॻह ते छा ईंदो, हिते ए जी जॻह ते ईंदो 1, ए जी जॻह ते आयो छा 1, बी जॻह ते आयो आयोटा प्लस आयोटा स्क्वायर। अपान में छा अची वेंदो असां वटि ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फार्मूला इस्तेमालु थियो त 1 जो स्क्वायर माइनस आयोटा जो स्क्वायर। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त छा बीहंदो त 1 जो स्क्वायर 1 बीहंदो, 2 इंटू 1 2 इंटू आयोटा 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर। हिते छा थी वियो, हिते थी वियो 1 प्लस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर आयो। अपान में छा थी वेंदो, अपान में असां वटि थींदो त 1 स्क्वायर, जॾहिं असां 1 जो स्क्वायर छॾाईंदासीं छा थींदो 1 माइनस आयोटा स्क्वायर। हिते थी वियो 1 माइनस आयोटा स्क्वायर। हाणे जॾहिं असां हिते छा कंदासीं त आयोटा स्क्वायर जी वैल्यू पुट कंदासीं -1। पोइ ॾिसो छाजे बराबरि थी थो वञे, पोइ इहो बराबरि थींदो त 1 प्लस 2 आयोटा प्लस इंटू -1 अपान में बि ईअं थी वेंदो असां वटि। अपान में छा बीहंदो 1 माइनस -1। पोइ छाजे बराबरि थींदो, हाणे इहो बराबरि थींदो असां वटि 1 प्लस 2 आयोटा प्लस इंटू माइनस, हिते थींदो माइनस, हिते लिखंदासीं -1। अपान में छा थींदो प्लस माइनस इंटू माइनस, माइनस इंटू माइनस प्लस, हिते लिखी ईंदासीं +1। हाणे मां हीअ जेके ही फार्मूला न मिटाए थो छॾियां, तव्हां लिखी छॾियांव था। हाणे हिते 1 1 में ख़तमु थींदो, पोइ हिते ही 1 इन में ख़तमु थी वियो ऐं ही 1 इन में ख़तमु थी वियो। पोइ इहो छाजे बराबरि थींदो, हाणे इहो बराबरि थी वियो त 2 आयोटा अपान में 2। हाणे छा थियो त ही 2 मथे 2 में ख़तमु थी वियो, बराबरि जवाबु आयो आयोटा। हाणे असां हिते लिखंदासीं त Z1 डिवाइडेड बाय Z2 इज़ इक्वल टू वाट, इज़ इक्वल टू आयोटा। ऐं जॾहिं असां Z1 अपान Z2 जी छा कंदासीं, जॾहिं असां हिन जो छा लहंदासीं कांजुगेट लहंदासीं, पोइ छाजे बराबरि थींदो, हाणे बराबरि थींदो Z1 अपान Z2 इज़ इक्वल टू माइनस आयोटा। हाणे जेका राइट हैंड साइड आहे असां उन खे अॻी स्लाइड ते हल था कयूं वारो। हाणे लेफ्ट हैंड साइड असां पोइ स्लाइड ते हल करे आया आहियूं, उहो छाजे बराबरि थियो माइनस आयोटा। हाणे असां राइट हैंड साइड खणंदासीं। राइट हैंड साइड बराबरि आहे त Z1 कांजुगेट डिवाइडेड बाय Z2 कांजुगेट। हाणे हिते असां पहिरियां
त Z1 जो कॉन्जुगेट ऐं Z2 जो कॉन्जुगेट लही वेंदासीं। त हिते असां लिखंदासीं त Z1 इज़ इक्वल टू 1 प्लस आयोटा। हाणे त छा कंदासीं असां Z1 जो कॉन्जुगेट मालूम करण जी कोशिशि कयूं था। Z1 प्लस आयोटा ये लिखी असां हिते बार ॾेई वेंदासीं त लिखंदासीं Z1 कॉन्जुगेट इज़ इक्वल टू 1 माइनस आयोटा। हाणे हिते असां Z2 जो Z2 जी वैल्यू लिखी वेंदासीं, उहा आहे त 1 माइनस आयोटा। त हिते Z2 जो जेको कॉन्जुगेट बीहंदो इहो बीहंदो 1 माइनस आयोटा बार। त इन साइड ईंदासीं, छाजे बराबरि थींदो, हिते थींदो त Z2 कॉन्जुगेट इज़ इक्वल टू 1 प्लस आयोटा। हाणे असां छा कंदासीं त हिते असां वटि Z1 कॉन्जुगेट जी वैल्यू मिली वई, हिते असांखे Z2 कॉन्जुगेट जी वैल्यू मिली वई। हाणे असां हिते छा कंदासीं त Z1 कॉन्जुगेट ऐं Z2 कॉन्जुगेट खे हिक ॿिए सां डिवाइड करे वेंदासीं। असां हिते लिखंदासीं Z1 कॉन्जुगेट डिवाइडेड बाय Z2 कॉन्जुगेट। हाणे जस्ट असां हिन में वैल्यूज़ पुट करे वेंदासीं। हाणे हिते ईंदो त 1 माइनस आयोटा, हिते आयो 1 प्लस आयोटा। हाणे हिते असां छा कंदासीं, लिखंदासीं 1 माइनस आयोटा डिवाइडेड बाय 1 प्लस आयोटा। हाणे असां हेठि जो जेको आहे हिते कॉन्जुगेट लही करे हुन सां ज़रब ऐं वंड करे वेंदासीं। पोइ इहो छा थींदो, हाणे हिते इहो थींदो हिते त इंटू 1 माइनस आयोटा डिवाइडेड बाय 1 माइनस आयोटा। हाणे मथियनि खे माण्हू पंहिंजो पाण में ज़रब करे वेंदासीं, इहो थींदो 1 माइनस आयोटा इंटू 1 माइनस आयोटा। अपान में छा आहे, अपान में आहे असां वटि 1 प्लस आयोटा इंटू 1 माइनस आयोटा। ॿारो हाणे हिते मथे ते फार्मूलो कहिड़ो इस्तेमालु थींदो, a माइनस बी इंटू a माइनस बी हूंदो आहे, अलजेब्रा जे अंदरि इहो बराबरि थींदो आहे a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर। ऐं हेठि ते फार्मूला इस्तेमालु थींदो a प्लस बी इंटू a माइनस बी, उहो छाजे बराबरि थींदो आहे a स्क्वायर माइनस b स्क्वायर। a बराबरि आहे 1 ऐं b बराबरि आहे आयोटा। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं, छाजे बराबरि थींदो, हाणे इहो बराबरि थींदो त जेको मथियों टर्म आहे बराबरि थींदो a स्क्वायर, यानी 1 जो स्क्वायर प्लस माइनस 2 फार्मूला वारो, माइनस 2 फार्मूला वारो 1 इंटू आयोटा प्लस आयोटा स्क्वायर। अपान में छा थींदो, अपान में थींदो त 1 स्क्वायर माइनस आयोटा जो स्क्वायर। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त छाजे बराबरि थींदो त 1 माइनस 2 आयोटा प्लस इंटू माइनस 1। हिते असां आयोटा स्क्वायर जी हिते वैल्यू पुट करे वियासीं, आयोटा स्क्वायर इज इक्वल टू माइनस 1। अपान में छा थींदो, अपान में थींदो हिते 1 माइनस माइनस 1। असां हाणे हिनखे जॾहिं फर्दर सिंप्लीफाई कंदासीं, हाणे ॿारो हाणे मां छा थो कयां, हीअ जेका साइड मिटाए थो छॾियां, ठीकु आहे। पर हाणे हीअ छाजे बराबरि थींदो, हीअ बराबरि थींदो, हिते था लिखूंसि त इज इक्वल टू 1 माइनस 2 आयोटा माइनस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1। हाणे हिते प्लस कीअं थियो, हिते थियो माइनस इंटू माइनस थियो प्लस 1, ठीकु आहे। हाणे हिते ही 1 में ख़तमु थी वियो, ठीकु आहे। हाणे हिते छा थियो, हिते थियो माइनस 2 आयोटा डिवाइडेड बाय 2 ऐं 2 में कैंसिल, असां वटि जवाबु आयो छा, माइनस जो आयोटा। अहिड़े तरीक़े सां लेफ्ट हैंड साइड इज इक्वल टू थी वियो राइट हैंड साइड जे, छाकाणि त ॿिन्ही जो जेको जवाबु आयो इहो आयो माइनस आयोटा, ठीकु आहे। ॿारो असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अलाह भाई।